नोटिस जे डप खां कमर्शियल बैंकुनि जे डिपॉज़िट्स मां हिकु महीने दौरान 711 अरब रुपया कढाया विया, जॾहिं त सभ खां वधीक घटिताई कंस्ट्रक्शन सेक्टर वारनि जे डिपॉज़िट्स में ॾिठी वई। स्टेट बैंक मूजिबि माली साल जे पहिरें महीने दौरान कमर्शियल बैंकुनि जे डिपॉज़िट्स मां मौजूदु रक़म में गॾियल तौर ते 710 अरब 95 करोड़ 20 लख रुपयनि जी घटिताई रिकॉर्ड कई वई ऐं डिपॉज़िट्स जो गॾियल काथो 137 खरब 47 अरब 35 करोड़ रुपया रहिजी वियो। हिकु महीने में बैंकुनि में कंस्ट्रक्शन सेक्टरनि वारनि जे डिपॉज़िट्स में लॻभॻि 15%, मैन्युफैक्चरिंग सेक्टर जे डिपॉज़िट्स में 9.5% ऐं कॉमर्स ऐं ट्रेड वारनि जे डिपॉज़िट्स में 5% घटिताई ॾिठी वई। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।